नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी लॻ फुलाडियो मैदान जंग बणिजी वियो आहे। वेटनरी डॉक्टर रमेश माली पारां मुबीना तौरु क़ुर पाक जी बेरुमती करण ख़िलाफ़ फुलाडियो शहर मुकमल बंदि थी वियो आहे। हिन हवाले खां असां वधीक राब्तो कयो आहे सिंधड़ी मां असद शहर खां। जी असद, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी हरेश, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु सुबुह सां ई जेको आहे फुलाडियूं शहर मैदान जंग बणिजी वियो हुयो। हर तरफ़ भॼ नारेबाज़ी ऐं हंगामा तोड़ फोड़ फुरलोट हलंदी रही। उन जो सबबु इहो पियो ॿुधायो वियो त वेटनरी डॉक्टर आहे रमेश माली जेको आहे मुबैना तौरु क़ुर पाक जे वर्कनि में जेको आहे वेटनरी जूं गोरियूं ऐं मेडिसन उते माण्हुनि खे ॾेई रहियो हो, मालवंद माण्हुनि खे, जंहिंजी शिकायत जेको आहे जमा मस्जिद जे पेश इमाम वटि दाऊद नाले शख़्स कई, जंहिं जेको आहे पेश इमाम उते तस्दीक कई। तंहिंखां पोइ जेको आहे फुलाडियो थाणे ते उन मथां केस दाख़िल कयो वियो, जंहिं डॉक्टर जेको आहे इहो एतिराफ़ पिणु कयो। जंहिं बाद पूरो शहर बंदि थी वियो। थमूरा जेके माण्हू आहिनि उहे शहर ते जो धरणो हुयो ऐं घेराव कयो। घेराव बाद जेको सूरत हाल इहा थी वई। अली शहरनि जेको आहे मुतालबो कयो, थाणे अंदरि तोड़ फोड़ कई ऐं शहरनि जो इहो ई हो त इनखे ज़िंदा साड़ियो वञे। जंहिंखां पोइ जेको आहे उन माण्हूअ खे पुलिस ऐं उते मक़ामी माण्हुनि ऐं जेको आहे उते फुलाडियो मस्जिद जे पेश इमाम उनखे जेको आहे उतां खां थाणे तां ॿिए हंधि नामालूम हंधि मुंतक़िल कयो। जंहिंखां पोइ जेको आहे उहे मुतशिल शरपसंद आहे जिन अची फुलाडियो शहर जे अंदरि जेके दुकानूं हुयूं, ख़ासि करे माली बिरादरीअ जूं या उन जेको इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टर उन जूं, उहे तोड़े उन्हनि खे बाहि ॾेई ऐं उन्हनि खे नज़र आतिश कयो। जंहिंखां पोइ उन जूं जेके आहिनि मोटर बाइकूं साड़ियूं वियूं। उन खां पोइ ॿियनि जेको आहे हिंदू बिरादरीअ जा दुकान साड़ण जी कोशिशि कई वई। जंहिंखां पोइ MPA ज़ुल्फ़कार शाह उन नोटिस वरितो ऐं असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी ऐं SSP मीरपुर ख़ासि इन्हनि नोटिस वरितो। SSP मीरपुर ख़ासि ऐं जमियत उलमा इस्लाम दिल्ली मीरपुर ख़ासि जो अॻवान आहे मौलाना हफ़ीज़ुर रहमान फैज़, उहे जेको आहे फुलाडियूं पहुता ऐं वॾा जेको आहे रेंजर्स जा अटाला साण करे आया। फायर ब्रिगेड गाॾियूं गॾु घुरायूं, जिन जेको आहे काफ़ी शेलिंग करे काफ़ी देरि खां पोइ जेको आहे शहर ते कंट्रोल कयो। SSP हिन वक़्तु बि मौजूदु आहे। शहर जी हींअर सूरत हाल कंट्रोल में आहे। आहिस्ते आहिस्ते दुकानूं खुलण शुरू थी विया आहिनि, कारोबारी मर्कज़ खुलण शुरू थी विया आहिनि। त जीअं रमज़ान जे अॼु 21 बाबरकत योम अली जी शहादत वारे रोज़े जे ॾिहाड़े ते जेको काफ़ी माण्हू रोज़ाइता आहिनि उहे पंहिंजी इफ़्तारी जो सामान वठी सघनि। हींअर कुझु सूरत हाल बहितर ॿुधाई पई वञे। जॾहिं अॼु अवामी न्यूज़ पारां SSP मीरपुर ख़ासि जावेद बलोच सां ॻाल्हि ॿोल कई वई त उन इहो ॿुधायो त हाणे इहो इलाइक़ो जेको आहे कंट्रोल में अची वियो आहे। इन में असां उलमा जी महिरबानी कयूं था, जिन असां सां ताउन कयो ऐं हिन वक़्त ताईं इहा पोज़ीशन आहे जो असां उन्हनि माण्हुनि ते शरपसंदनि ते FIR दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार कंदासीं, उन्हनि जे घरनि ते रेड कंदासीं जिन ही जेको आहे तोड़ फोड़ करे ऐं नुक़सानु पहुचाया आहिनि। ऐं जेके हिंदू बिरादरी आहे उन्हनि खे हर मुमकिन तहफ़ुज़ ॾींदासीं ऐं पिकेटूं क़ाइमु कनि था। जी हरेश। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी